मुत्तहिदा अरब अमारात जी रियासत दुबई में हिकिड़े निजी फार्म हाउस ते परफ्यूम लाउंज जी तक़रीब थी, जंहिंमें महिमान ख़ुसूसी इंडियन फिल्म स्टार गोविंदा हुयो। इंडियन फिल्म स्टार गोविंदा ख़ुसूसन KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये जो विजय भैया हैं, Sindhis have always been very lucky for me, whether it's a cinema or whatever, जो मैंने फिल्में की हैं, जो सालों साल में वर्षानुवर्ष कामयाब रहा, ये इनका बहुत प्यार जो है मेरे साथ है। सुनीता बहुत इन्हें भाई की तरह प्रेम करती है और सुनीता ख़ास कही कि आज तो वी हैव टू कम हियर एंड वी हैव टू डू दिस लॉन्चिंग। मां जॾहिं हिननि सां पहिरियों दफ़ो मिलमि न, मूंखे लॻो ई कान कि ही मतिलबु पंहिंजा अलॻि आहिनि। ही रियल में सॻा भाउ लॻा मूंखे, ऐं घर जा वॾा जेके थींदा न पंहिंजे फैमिली मेंबर, उअं लॻा। ऐं हिननि जेको मूंखे प्यारु ॾिनो न बॉम्बे में, ऐं जेको हिन जो पंहिंजी मम्मी लाइ प्यारु आहे न, मदर लाइ, जेको हमेशह चवंदा निर्मला देवी लाइ, मतिलबु उहो सिखण लाइ थो मिले पाण खे। मूंखे खपे कि हर को पुटु पंहिंजी माउ खे उअं ई प्यारु करे जीअं ही पंहिंजी माउ खे प्यारु कनि था। इवन ताईं पंहिंजा पेर धोई करे उन्हनि जी माउ जो पाणी पींदा हुनजे बर्थडे ॾींहुं, त इहे हर को माण्हू न कंदो आहे। त इहे सभु सिखण वारियूं ॻाल्हियूं आहिनि हिननि मां, त उहे मां सिखंदो आहियां। मैंने जो भी फिल्में, पहलाज नीलानी जी के साथ 3, वासु बगलानी के साथ 3, रमेश तोलानी के साथ 3, नंदू तोलानी के साथ 3, इन सभी के साथ 3-3 फिल्में की और वो 14 साल जो है मैं सुपरस्टार रहा हूँ और आई हैव सीन द बेस्ट विद सिंधीज। सो आई एम वेरी थैंकफुल, थैंक यू सो मच फॉर देयर लव।